वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। आंटी चाचा साईं न निकरण में एडी तकड़ गई जो मान जरो समुंड में पाण लाइ न खणी सघियुसि। हाणे मां हिते बोर थींदुसि, मां छा कंदुसि, किथां ईंदुसि? हा साईं हिन इहो ई ज़िद पिया कयो। हुतां अचण महिल कयां थोरो समुंड थैली में खणी हलां, थोरो समुंड थैली में खणी हलां। सॼी वाट इहो ज़िद पिया लेसन जो। साईं खान बहादुर पिन खे ॾाढो सम्झायो, पर हीअ अलाए छो सम्झे ई नथो। शामिर, मां तोखे ॻोठ जी शाख ते मोकिलींदा, जिते इलाही सारा ॿार विझंदा आहिनि। भला समुंड रुका खाइण जी शइ थोरी आहे। आंटी तव्हांखे ख़बर आहे त समुंड न नीरो छो हूंदो आहे? न, तोखे ख़बर आहे त छो नीरो हूंदो आहे? हा, इहा न तमामु वॾी कहाणी आहे। अॻे न लखें साल अॻु न समुंड न अछे खीर जहिड़ो हूंदो हुयो ऐं न पोइ न उते न किनारे ते न गदलाण बि कोन हूंदी हुई। ऐं ख़बर आहे गदलाण न ख़बर छो कोन हूंदी? हाँ तव्हांखे ख़बर आहे छो जो उन ज़माने में न माण्हू न इंसान न तमामु घटि हुआ। हा इहो त सही आहे। तूं मूंखे इहो ॿुधा त समुंड नीरो छो आहे? मूं चयो न ही तमामु डिघी कहाणी आहे, तव्हांखे थोरो सबुर सां ॿुधणो पवंदो। पोइ हा चङो, मां सब्र सां ॿुधां थी, तूं पंहिंजी कहाणी पूरी कर। मूं छा पियो चयो? शेमीर साईं, तव्हां समुंड जी कहाणी पे ॿुधाई, उहो ई ॿुधायोसि। तो त ऐसी ते ई ॻाल्हि कई त ज़मीन ते इंसान घटि हूंदा हुआ। हा सो समुंड न अच्छे हिकिड़े टाकिन वांगुरु न अकेलो न ज़मीन ते विछायो पियो हूंदो। ऐं जॾहिं चंड जी न 14 तारीख़ थींदी हुई न त पोइ नीर परी न समुंड जे किनारे ते न रक़्स करण ईंदी। तमामु दिलचस्प। हा अञा ॿुधो त तकड़ न कयो न, मां न सब्र करे ॿुधो अञा ॿुधो। हा जी ॿुधां पई। पोइ हा जेको समुंड आहे न उनखे न नीर परी जूं अखियूं ॾाढियूं वणंदियूं हुयूं, छो त नीर परी जूं अखियूं न ॾाढियूं सुहिणियूं नीरियूं ऐं गहरियूं हूंदियूं हुयूं। हा पर समुंड कीअं नीरो थियो उहो त मूंखे अञा ताईं बि कोन ॿुधायो अथई। साईं इहा कहाणी तव्हां अॼु पिया ॿुधो। मां तुंहिंजी इहा कहाणी रोज़ ॿुधी मां जा त कन ई पची पिया आहिनि। सब तूं चुप कर न, मूंखे ॿुधाइण ॾे न, तूं चुप कर। आंटी तई ॿुधो है न समुंड खे न नीर परी जूं अखियूं ॾाढियूं वणंदियूं हुयूं। इन करे न समुंड न हिकु ॾींहुं नीर परी खे ॿुधायो त हुन जूं अखियूं हुनखे केतिरियूं वणंदियूं आहिनि। इन ई करे नीर परी जूं अखियूं नीरियूं आहिनि। पोइ नीर परी छा कयो, हिकदमि न उन आसमान खे न छिके समुंड जे मथां हारे छॾियो। अॼु बि तव्हां वञी न परियां खां ॾिसंदो न त ओ परियां खां न आसमान न समुंड जे मथां हारजंदे नज़र ईंदो आहे। इन ई करे पी काॾे निकिती आहीं? हाणे एतिरा ॾींहं पाण खे घर में छो बंदि करे छॾियो ई? छा हिन ॻोठ में मल्हार अकेलो जवानो छा जो उनजे मौत ते तूं ईअं सम्झी वई रही है त दुनिया में जीअण जे क़ाबिल का बि शइ न आहे, हा न? रामू, तूं मुंहिंजे रस्ते मां हटी वञ। मां फ़िलहाल बहस जे मूड में न आहियां। नखरो छॾ, मल्हार खां वधीक ख़ुशि रखंदो जाए। मां थी चवई हथ कढ। ओ नादान छोकिरी, काबू बादशाह आहे जंहिंजी बाह में त विझे ज़िंदगी भर निभाईंदो आहे। दे हाल ही धकण जी कहिड़ी शराबत आहे? मां त तोसां मज़ाक पियो कयां न। अम्मा तोखे शर्म अचणु घुर्जे। ॻोठ में जेकी छोकिरी ॾिसींदो उन जो रस्तो झले बीह थो रही। न कसम सां मूंखे जो रस्तो न आहे झलियो। कंहिंजो रस्तो तो झलियो आहे? कल सबाई ऐं मलूका आई हुयूं घर। उन्हनि मूंखे ॿुधायो त बनियन में वञी तूं उन्हनि खे तंग थो करीं। हा हू त वञनी पियूं 16 साले वटि धां खणी तुंहिंजी। हू त मां रोकियोमांसि त गामू अधु चरियो आहे, छॾियो इन खे। इहो तो सुठो कयो, भलो कई। मां त चरियो अबोज, मूंखे कहिड़ी ख़बर छा आहे। हा तूं बि मुंहिंजी ॻाल्हियूं दिलि ते न रखंदी कर। मूं महिल चरी गामू मां त अहिड़ो हशर कंदीसां त सॼी ज़िंदगी यादि कंदे। पर ख़ैर छॾ इन ॻाल्हियुनि खे। हल मूंसां गॾु।
त मल्हार जी क़बर सां थी अचूं। हलिया। मारे वटी चरी चिपड़ी साले मामलो अञा क्लियर न थियो। असांखे हर तरफ़ खां जांच करणी आहे त असुल हक़ीक़त आहे छा। सोड़ा हक़ीक़त इहा आहे त चाचो शाह मुराद असांखे खान बहादुर खां वधीक आहे। असांखे त उन्हनि जो साथ ॾियणु घुरिजे। चाचे शाह मुराद खान बहादुर ऐं हुनजे पुट जो अहिड़ो अक्षर करायो आहे जो ज़िंदगी भर यादि रखंदा। सही तो चई सोडा, पर हाणे एसपी ज़रूरी सॼी उमिरि हिते त कोन रहंदो न। सरकारी ऑफिसर आहे, केॾी महिल हुनजी बदिली थी सघे थी। अॼु हिते सुभाणे किथे। पोइ तेसीं ताईं त ज़रली ऐं चांडोकी जी शादी बि थी वेंदी। पोइ चांडोकी पंहिंजे पीउ माउ खे वठी हली वेंदी हमेशह जे लाइ। हली वेंदी। ऐं हिते जेके ज़मीनूं अथनि से अरे यार साले, इहे ज़मीनूं इते ई हूंदियूं छा भरीअ में ॿधी पाण सां गॾु खणी वेंदा छा। सोडा मुंहिंजो मतिलबु आहे त इहे ज़मीनूं हुननि खे विकिणी पोइ त वञिणो पवंदो न। यार इहे ज़मीनूं मका ते अॻु में ई फाथल अथनि, हू विकिण में देरि कोन कंदा। छॾ हिन ॻाल्हियुनि खे सोडा। मां यार अध जे करे ॾाढो परेशान आहियां। यकीन करे त राति वेही गुज़ारणी थी पए। को वस नथो हले। तूं ॿुधाए, को पीर को आमिल को दाॻो को पिणो सुझई जिते मां वञी अधी जो इलाज करायां, को सुकून अचेसि। यार साले, अॼुकल्ह हर तरफ़ ठॻीअ जो ठाह थो हले। मुंहिंजो इन त पहिरीं ॻाल्हि त भरोसो हूंदो कोन आहे। हर तरफ़ कूड़ के न के ग़रीब खे तावीज़नि जे ज़रिए फासाए हुनखे तबाह कंदा आहिनि। वरी बि तूं चवे थो त मां खणी जांच कयां थो। सही तो चई, वेसाव त मूंखे बि हिननि शयुनि ते न आहे, पर सोडा ॿियो करे बि छा थो सघिजे। मजबूरी आहे। हा यार, सच थो थिए। सर न कंहिं माण्हूअ जे मथां मुसीबत अचे तो कख पर जो बि सहारो वठिणो थो पवे। सही थो चई, ईअं ई आहे। Da. Jadi, dah bodoh bi. भी तू इहो तो पुछे ना त मूंखे कहिड़ी परेशानी आई ऐं मां ईअं ॻरी कंडा छो थी वई आहे। वाह दीदी। मुंहिंजा राणा भाउ, कुझु माण्हुनि सां तक़दीर जी अहिड़ी त दुश्मनी हूंदी आहे जो ख़ुशियूं उन्हनि जे दर ते आणे हुननि खां ख़ुशि थियण जो हक़ ई खसे वठंदी आहे। तूं ॾिसी थो न, केतिरनि सालनि खां पोइ असां पंहिंजे बाबे खे ॾिठो आहे, पंहिंजे पीउ खे, पर मुंहिंजे करे इहा ख़ुशी सोग में बदिलजी वई आहे। अदा तूं बाबो वॾो अदा सभु मुंहिंजे करे परेशान आहियो। लमा ए भी लमा लमा ई हा अदा ख़बर अथम, मां साथ सारंग बि ॾाढो परेशान आहे मुंहिंजे करे। अदा मां ॾाढी शर्मिंदा आहियां। मुंहिंजे करे सॼे घर जो सुकून बर्बाद थी वियो आहे। ये मेरी जमाइन मूंखे तंग कहिड़ी शइ थी करे इहो तो पुछी न अदा। ये भी बस को अणॼातल पाछो आहे जेको अदा हो ॾिस अदा, ओयो ओयो ओ मुने अचे तो अचे तो। चांडो की दुनिया जी असल एटमी ताक़त इश्क आहे। एक्सप्लेन कर। इहो इश्क ई त आहे जेको हिन काइनात में हर जुर्पर ऐं हर हरकत जी वजह बणिजे थो। जेकॾहिं का अख इश्क खां ख़ाली हुजे न त पोइ हर पासे बयाबान ई नज़र ईंदो आहे।
चाहे झर झंग बूटा गुल सावक हुजे न बेमाना लॻंदी आहे छो त इश्क खां बिना ख़ाली अखियुनि खे आबादियूं वीरानियूं नज़र ईंदियूं आहिनि मां इख़्तिलाफ़ थी करियां ज़रूरी त पोइ इख़्तिलाफ़ जो सबबु बयानु कर त मां कीअं ग़लति आहियां इन ॻाल्हि में को शक न आहे त मोहब्बत हिकु मौजज़ो आहे इंसान जे दिलि में सभ खां अफ़ज़ल मौजज़ो मोहब्बत आहे पर ईअं न आहे त इश्क मोहब्बत खां ख़ाली अखियूं बेकार पत्थर जी माणकी हूंदियूं आहिनि ऐं गुलज़ारनि ऐं वीराननि में फ़र्क़ु न करे सघंदियूं आहिनि मां त ईअं ई सम्झां थो जेसीं ताईं मूंखे तूं न मिली हुई न दुनिया त मूंखे ईअं ई महसूसु थींदी हुई मूंखे न रंग नज़र ईंदो न का हरकत हा त तूं पंहिंजी ज़ाती कैफ़ियत खे सॼी दुनिया जे मथां त लागू न कर हर इंसान पंहिंजे तजुर्बे मां ई ॻाल्हाईंदो आहे मां त सम्झां थो त हिन आसमान जेठां हिकु दुनिया न पर लखे दुनियाऊं आहिनि हर इंसान जो पंहिंजो ज़मीन जो टुकड़ो ऐं आसमान आहे तूं अॼुकल्ह फ़लसफ़ी न पियो थींदो वहीं माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह करे मुंहिंजा बच्चा हमेशह ईअं ई खिलंदा ऐं ख़ुशि रहनि आंटी तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछां पर वाइदो कयो तव्हां नाराज़ न थींदव न न नाराज़ छो थींदसि पुछ पुछ चाची मां इहो पुछण थो चाहियां तव्हांजी ऐं चाचा जी शादी कीअं थी मुंहिंजो मतिलबु आहे लव मैरिज या अरेंज मैरिज इहा ॻाल्हि त अॼु ॾींहुं ताईं मूं ई अम्मी खां न पुछी आहे अम्मी ॿुधायो भला पुट हुअं त इहा डिघी कहाणी आहे पर मां तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायां थी त असां पसंदि जी शादी कई ऐं इन चकर में घर बि छॾिणो पियो तूं ऐं मां बि ईअं कंदासीं अहिड़ो अंधो दौर अची वियो आहे रुख़सार बेगम जो सच ऐं कूड़ जी ख़बर ई कान थी पए बल्कि खीर ऐं पाणी जो त फ़र्क़ु ई ख़तमु थी वियो आहे साईं तव्हां आख़िर चवणु छा था चाहियो हीअं अजीब नज़रुनि सां ॾिसण को सबबु त हूंदो हा सबबु आहे ऐं तूं सम्झी बि थी पर अणॼाणाईअ जो नाटक करे रही आहे साईं छा मतिलबु ही तव्हां अचण सां ई तव्हां कहिड़े लहजे सां मूंसां ॻाल्हायो वेठा था छा थियो आहे मुंहिंजे लहजे खे मूं तव्हां सां सख़्त गीर त कोन ॻाल्हायो आहे साईं ॻाल्हि लहजे सख़्तीअ जी न आहे साईं मुंहिंजो इशारो तव्हांजे लहजे में मौजूदु रवि जे तरफ़ आहे साईं अॼु मां तव्हांजी अख में का अणॼण शइ ॾिसी रही आहियां मूं बि तुंहिंजी अखियुनि मां चोर पकड़ियो आहे रुख़सार बेगम बल्कि इहो चोर त आऊं केतिरो वक़्तु अॻे ई पकड़े चुको हुअसि पर ज़िंदगी जे ख़फ़नि मां मूंखे फ़ुर्सत ई कान मिली जो इन मौज़ूअ ते तोसां बहस कयां साईं तव्हां कननि जा कचा निकिरंदो अफ़सोस मूंखे त इहो अंदाज़ो ई कोन हुओ मूंखे बि इहो अंदाज़ो कोन हो त तूं पंहिंजे किरदार जी एतिरी कची निकिरंदी साईं बुझारतू न ॾियो खुली ॻाल्हायो त मोमी आख़िर ऐब कहिड़ो नज़र आयो आहे तव्हांखे मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे किरदार में तव्हांखे कहिड़ी कचाई नज़र आई आहे साईं जेकॾहिं ॻोठ वारा रस्तो रोके पंहिंजो टाइम ज़ाया न कंदा त हिन मौज़ू ते आऊं तोसां तमामु वॾो बहस करण वारो हुउसि पर मूंखे लॻे थो त को माण्हू वॾी चाल विढ़ी वियो आहे साईं सही चवंदा आहिनि त वहम जो इलाज लुकमान हकीम वटि बि कोन हुओ बाक़ी तव्हांजी दिलि मां इहो वहम त मुंहुं बि कोन निकिरंदो बहितर आहे साईं त जेको मूं ॾोह कयो ई न आहे तव्हां हुनजी मूंखे सज़ा ॾेई सघो था ऐं जेको तव्हांजी सज़ा जो फ़ैसिलो हूंदो न साईं मूंखे क़बूल आहे ज़ीनत
चवनि था त दुनिया जे गोले ते 6 अरबनि खां बि वधीक माण्हू रहनि था ऐं हिन पूरे 6 अरबनि मां को हिकु मनपसंदि माण्हू विञाइजी वञे त बि सॼी दुनिया बेकार लॻंदी आहे। ईअं छो ज़ीनत, छो? छो त जंहिंखे हिकु माण्हू जे बिना हीअ सॼी दुनिया बेकार लॻंदी आहे, विञायल माण्हू हुनजी पूरी दुनिया हूंदो आहे सोडा। ऐं इन ई करे मां कंहिं बि क़ीमत ते तोखे विञाइण नथो चाहियां ज़ीनत। इंसान छा बि करे न, पर क़िस्मत खां खटे नथो सघे। जेकॾहिं साम्हूं वारे माण्हूअ खे माण्हू पंहिंजी क़िस्मत बणाए वेहे त पोइ खटण हाराइण जो ज़ीनत सुवाल ई पैदा नथो थिए। जेकॾहिं मूंखे बाबा जी इज़त जो ख़्यालु न हुजे हा न त मां तोसां हींअर ई निकिरी हलां। हापो दूती मूंखे एतिरो सतायो आहे। तोखे हिन आज़ार खां ई मां वठी चाचे धणी बखे जे घर छॾियो हुयो। ज़ीनत तोखे उतां वापसि पंहिंजे घर न हो वञिणो। मां बि छा कयां, बाबो वठणु आयो, बाबे खे कहिड़ो जवाबु ॾियां? तो वारो इहो अबो शादीअ खां पोइ दॿो थी वियो आहे, ठलो खड़को थो करे। इहो माई पापुल सां त असुल पुॼी ई नथो सघे। असल में बाबा ॿ वाटे ते बीठल आहे, कॾहिं मूंखे सही थो सम्झे त कॾहिं माई फापुल खे। इन ई अंतरण में ना बाबो मुंहिंजो पासो खणी थो सघे ऐं ना ई वरी फापुल दूती जी खुली मुखालफ़त करे थो सघे। बहरहाल तूं हिन महिल केॾांहुं निकितो आहीं? खान बहादुर न्यापो कयो आहे त जल्दी पहुच, सो ओॾे पियो वञा। तूं सुधरंदे कोन सोडा, केतिरियूं बि मुखालफ़त जूं ॻाल्हियूं करी न, फिरी सिरी वरी उन दर ते बीठो हूंदे। अरे चरी, मां उनजी नौकरीअ ते कोन थो वञा, बसि उनजो न्यापो आहे, ओॾे थो वञा। ऐं ॿियो त कुझु मजबूरियूं बि आहिनि ज़ीनत। सर, ॿाहिरि सूबेदार बचल आयो आहे। मोकिलियो हुनखे। यस सर। मूं तोखे खान बहादुर ॾांहुं छाजे लाइ मोकिलियो? सर सभु कूड़ आहे। खान बहादुर पाण वटि के बि हथियार बंदि ऐं क्रिमिनल माण्हू न आहिनि विहारिया। ॻोठ में फायरिंग छा जिन भूत करे विया? सर नामालूम माण्हू आहे। हिकु तूं कमु कर, इहा पंहिंजी वर्दी लाइ खान बहादुर जी तर्जुमानी जो कमु कर, इहो तुंहिंजे लाइ बहितर रहंदो। सर हक़ीक़त इहा आहे, वधीक अव्हां जो जेको हुकुम हुजे। ॾिस सूबेदार बचल, मां तोखे अॻु में बि सम्झायो आहे को अहिड़ो कमु न कजां, पंहिंजी वर्दी ते को दाग़ लॻण न ॾिजां। असां हिकु अहिड़े माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ आया आहियूं। ॼाणा थो सर, अॻु में जेके मूं में कोताहियूं हुयूं न उहे हाणे मां दूर कयूं आहे। सूबेदार बचल तुंहिंजी खान बहादुर सां वेझड़ाई रही आहे, हुन तोखे ज़रूरु ॿुधायो हूंदो, न त हू ओचितो कीअं वापसि मोटी आयो। हेतिरा ॾींहं ॿाहिरि रहंदे हुन काई न काई गेम तयारु ज़रूरु कई हूंदी। खान बहादुर मूं ते सख़्तु कावड़ियल हो। संदसि ख़्याल में शहरोज़ ख़ान ते टार्चर करे नाक़ाबिल माफ़ी जो ॾोह कयो आहे, जंहिंजो हू मूंखां बदिलो वठंदो। ऐं मुंहिंजे हवाले सां छा इरादो अथसि? सर खान बहादुर जो चवणु हो त हू तव्हांजी ट्रांसफ़र जो पको बंदोबस्तु करे आयो आहे ऐं शहरोज़ ख़ान जी बि सुभाणे कोर्ट मां ज़मानत मंज़ूर थियण वारी आहे। यस आंटी अचो, तव्हांखे बि गेम खेॾण सेखारिया, क्वीन कटण अचो। छा मां तोखे ॿाहिरि थी लॻां जो मोबाइल ॾेई वेई मां तोसां गेम खेॾां? हा त पोइ तव्हांखे ॿियो कहिड़ो कमु करिणो आहे? अचो न गेम खेॾो न, मां बोर पियो थियां आंटी प्लीज़। शमीर, तोखे ख़बर आहे त तुंहिंजे चाचा खान बहादुर जी केतिरी ज़मीन आहे? आंटी ज़मीन त अलाह साईं जी हूंदी आहे न, चाचा जी कीअं थी? ओ चरिया छोकिरा, अलाह साईं त पूरी जॻह जो मालिक ऐं ख़ालिक आहे, पर उन जी ज़मीन त मुल्कनि, सूबनि, ज़िलनि, तालकनि ऐं शहरनि ऐं ॻोठनि में विरहायल आहे। हिन आसमान जे हेठां हिकु इंच बि तोखे अहिड़ी ज़मीन कान मिलंदी जंहिं ज़मीन जो को मालिक ई न हुजे। वात पटे छा थो ॾिसी? इहा हक़ीक़त आहे। वात बंदि कर त ॿी ॻाल्हि ॿुधाई।
इहा तोखे कोन ख़बर हूंदी, जेका ज़मीन तुंहिंजे चाचा वटि आहे न, उहा ज़मीन तुंहिंजे बाबा जी आहे। पोइ आंटी पोइ मुंहिंजे बाबा साईं असांजी ज़मीन चाचा खे छो ॾिनी? इहा वॾी कहाणी आहे। जेकॾहिं उहा ॻाल्हि जी तोखे ख़बर पइजी वई न, त रांदियूं छॾे ऐं तूं बंदूक खणंदे। न न न, मूंखे बंदूक खां भउ लॻंदो आहे। बंदूक ठा ठा कंदी आहे, ठा कोन वॼंदो ऐं वञा थो। न बा न लॻंदो आहे। साबिर, मूं तोखे छा चयो हो त शमीर ते तूं नज़र रख? सैन मां तव्हांजे चवण मुताबिक़ शमीर ख़ान ते 24 कलाक नज़र रखंदो आहियां। भला का सुधरण जी उमेद? सैन मूंखे त का उमेद नज़र न पई अचे, पर वरी बि मां कुझु चई नथो सघां। छो? सैन माफ़ कजो, मां मजबूर आहियां। खान बहादुर धनी बख्शा सां नियापो करायो आहे त मां हुनजे उताक ते हाज़िर थियां। शायदि हू ठाह जूं ॻाल्हियूं करणु थो चाहे। बाबा साईं, इन्हनि सरदारनि ऐं भोतारनि जी नेचर जी तव्हांखे ख़बर आहे। वेड़ में पुॼी न सघण ते मसलियत खां कमु वठंदा आहिनि ऐं पोइ लिकी वार कंदा आहिनि। ख़बर सम्झी हुनजी पग जे वर वर खां वाक़ुफ़ु आहियां। जेकॾहिं खान बहादुर राज़ीनामो करणु थो चाहे साईं, त पोइ तव्हां बि खणी ज़िद छॾियो, अञा फना हूंदी आहे। अम्मी तव्हां छा पियो चओ? जंहिं शख़्स जे करे असां एतिरो कुझु भोॻियो, हुनखे एतिरो जल्दी माफ़ करे छॾियूं? हा मेरू, चांडोकी सही थी चवे। खान बहादुर जे करे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु थियो आहे। छा असांजो मल्हार हाणे वापसि मोटी सघे थो? मां अंदर में ॾाढी ढिनल आहियां। मूंखे डपु थो लॻे त इहे इख़्तिलाफ़ात किथे वञी दंग कंदा। जिते दंग कयूं उते पुॼी पवंदासीं। खान बहादुर जेकॾहिं ज़र अली जो ट्रांसफ़र कराइण में कामयाबु थी वियो, त पोइ असांखे ख़तरो बि थी सघे थो। हूअं न त असांजे अखि खणी ॾिसण जी हिमत ई न कंदो। साईं, ॻोठ में त इहे चौबोल आहिनि त सुभाणे खान बहादुर जो लोफर छोरो आज़ादु थी थो अचे। तंहिं करे अंदर में विसविसा पैदा थी विया आहिनि। भले ज़र अली जी बदिली थी वञे या शरोज़ ख़ान जेल मां वापसि अची वञे, असां डिॼी करे मैदान छॾण वारा नाहे। सुर्यो आहे जेको पिण ते पुरज़ा पुरज़ा थी हुजे। अकेलो आयो आहियां, ॿिया चङा मुड़ुस किथे आहिनि? हा पुतर, मां भॼण में तेज़ आहे न। सभु खां पहिरियों मां आयो पोइ अचनि पिया था। हाणे पोइ अचनि या न अचनि, या तव्हां खां डिॼी किथे लिकी वेही रहनि, उहा न उन्हनि खे ख़बर आहे। ऐं इहा ॻाल्हि चङी तरह ॼाणा थो त मुंहिंजे लाइ तव्हांजे दिलनि मां नरम गोशो ख़तमु थी चुको आहे ऐं अंदरूनी तौरु तव्हांजो समूरियो हमदर्द शाहमुराद सां गॾु आहे। हाकिम साईं, तव्हां शाहमुराद ते हमिलो कराए पूरे ॻोठ खे पंहिंजे ख़िलाफ़ु बाग़ी करायो आहे। शाहमुराद ख़ान जहिड़ी तरह पछ कराए पुलिस खां मुंहिंजे पुट ते हमिलो करायो ऐं उन खां पोइ हुन पंहिंजी धीअ जो संग ॾियण खां बि इनकार कयो मुंहिंजे पुट खे। छा तव्हां इन ॻाल्हि खे सही सम्झो था? हक़ ते आहे शाहमुराद, ॿुधायो मूंखे। वॾा साईं, नाराज़ न थियो त मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछी सघां थो? नाराज़ न थियो त चओ चओ, सभिनी ॻोठ वारनि खे हक़ आहे। तूं छा थो चवणु चाहीं? चाचा शाहमुराद नंढे रेस सां मंगणो टोड़े ज़ाहिरी तौरु ग़लती त कई आहे न। हुकुम साईं, फलो थियो जो मंगनी टुटी वई त हीअ जेकी चांडोकी आहे न, ज़हर खाई मरी वञी आहे, ख़ुदकुशी करे आहे। पर हिन छोरी जे मथे ते इश्क जो भूत सवार आहे। तव्हांखे इहा ख़बर आहे? हिन छोरी पंहिंजे आशिक़ जे ज़रिए उनखे हथियार तौरु इस्तेमालु करे असांजे ख़िलाफ़ु उभारियो, असांजे ख़िलाफ़ु कयो। इहा हुन वॾी ग़लती कई आहे। साईं, तव्हां हिन वक़्तु असांखे छो घुरायो आहे? कहिड़े मसइले जे करे ॿुधायो न। मूं धनी बश खे शाहमुराद ॾांहुं मोकिलियो हो त हुनखे वठी अचे ऐं रिश्ते तां न फिरे, पर हू मुंहिंजे सॾ ते कोन आयो। हाणे अॻिते जे लाइ तव्हीं मूं ते का बि मयार न रखिजो। सरकार, छा तव्हां चाचे शाहमुराद ख़िलाफ़ ऐं पंहिंजी इज़त जी ख़ातिर, वक़ार जी ख़ातिर हर हद खां गुज़री सघां थो।
वो मुंहिंजे पुट जी मंग आहे ऐं कंहिं बि सूरत में हुनजी शादी एसपी सां थियण न ॾींदुसि। चांडोकी जेकॾहिं शहरोज़ ख़ान जी न थी त पोइ कंहिंजी बि कान थी सघंदी। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।